अस्सलामुअलैकुम। हम लर्निंग विद एनएमएस में तव्हांखे भलीकार चऊं था। मां नूर मसूमरो। उम्मीद आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदा। जीअं त अॼु असांजो लेक्चर आहे पंक्चुएशन मतिलबु बीहक जूं निशानियूं। सो किताब में हुजनि, अख़बार में हुजनि, कापी ते हुजनि या किथे बि हुजनि, त हिननि निशानियुनि खे छा चइबो आहे उहो पाण पढ़ंदासीं। पहिरीं निशानी आहे थोरो दम। हिकिड़ी कामा नंढी हुजे त उनखे छा चइबो थोरो दम। मतिलबु किथे पाण पढ़ूं पिया, सबक़ु पढ़ूं पिया, उन जॻह ते इहा कामा अची वञे त पाण उते थोरो वक़्फ़ो कंदासीं, थोरो हल्को वक़्फ़ु। मतिलबु हली बीह रहियोसीं, पोइ वरी हलियासीं, ठीकु आहे। उन खां पोइ अधु दम हिकु टुपको, उन जे हेठियां वरी कामा हुजे, इनखे चइबो अधु दम, ठीकु आहे। हिनखे अंग्रेज़ी में बि कामा चइबो आहे, सिंधी में बि हिनखे कामा ई चइबो आहे, ठीकु आहे। पर हिनखे मतिलबु निशान जे तौरु स्टॉप जे नाले सां दो, थोरो दम, अधु दम ईअं वग़ैरह पढ़ंदासीं। सना ॿ टुपका हुजनि जेके घड़ियाल में हूंदा आहिनि, उहे ॾेखारींदा आहिनि दम, मतिलबु बीहणो आहे, दम आहे, ठीकु आहे, बीहणो आहे। चौथे नंबर ते आहे पूरो दम, जेको हिकिड़ो टुपको हूंदो आहे। मतिलबु हिकिड़ी लाइन पढ़ीसीं, अॻियां टुपको आहे त उते मुकमल जुमिले खे ख़तमु करे छॾिणो आहे, सीट खे अॻिते वधिणो न आहे, बसि उते बीह छॾिणो आहे। उन खां पोइ सवालिया निशानी आसान आहे। जॾहिं कंहिं ॻाल्हि जे अॻियां मतिलबु हीअ निशानी हुजे त उते पाण खे हुर्फ़ निदा जो हिकिड़ो इज़हार करिणो आहे, मतिलबु सवालिया हिकिड़ो, मतिलबु ख़्वाहिश वारो इज़हार करिणो आहे, हिकिड़ो सुवाल वारो जो इज़हार करिणो आहे, मतिलबु हिकिड़ी मतिलबु पुछण वारी शइ इज़हार करणी आहे जॾहिं मतिलबु हीअ निशानी हुजे। निदा मतिलबु अजब जी निशानी, जेकी मूं अॻारो ॿुधाई हुई, अजब जी निशानी हिकिड़ी लकीर हूंदी आहे, उन जे हेठियां हिकिड़ो ई सन्हो मतिलबु सन्ही हिकिड़ी एपास्ट्रॉफी हूंदी आहे, उहा। उन खां पोइ आहे वाक जूं निशानियूं। वाक मतिलबु हलण वारियूं न, जेके नाला हूंदा आहिनि, मतिलबु हिकिड़ी शइ पाण जीअं द लॻंदो आहे कंहिं अहम शइ सां, उनखे कंहिं हिकिड़ी सीट में, हिकु जुमिले में अहिड़ी शइ हुजे जेकी मतिलबु उनखे पाण वधीक ज़ाहिर कयूं ऐं उनखे पाण अहमियत ॾेखारियूं, पोइ उन नालो जे तक़रीबन नालो ई हूंदो आहे, पोइ नाले खे मथां ॿिन्ही पासनि खां ॿ कामा ॾींदासीं त उन जी अहमियत वधी वेंदी, त सम्झंदासीं त बाबा हिते वरी पाण खे हिन नाले जे हिसाब सां बीहणो आहे। सो हीअ हुयूं बीहक जूं निशानियूं। वधीक इन खां बाद में हाणे आहिनि इल्मी अदब। इल्मी अदब में तक़रीबन मूं पंहिंजे किताब में आहिनि, मां तव्हांखे ॾेखारियां थो। इल्म बयान में इहे ॾिसो, तशबीह ॿिन मुख़्तलिफ़ शयुनि या जिन्सुनि जी पाण में भेट, इस्तारो उधारो वठणु, मजाज़ मुरसल, नओं रस्तो इख़्तियार करणु, किनायो रम्ज़ या इशारो में बयानु करणु। हाणे जेको सुभाणे पंहिंजो लेक्चर हूंदो सो इन ई ते ई हूंदो। सिर्फ़ु तव्हांखे अॼु मूं ॿुधाए छॾियो त हीअ बि पाण पढ़ंदासीं। निशानियूं पढ़ियूंसीं, आसान आहे, मथे में निशानियूं लिखियूं पियूं आहिनि। हीअ असांजो बुक ठहियलु आहे, इन बुक में असां तक़रीबन इहे शयूं ॾिनियूं आहिनि। सो जंहिं करे कंहिंखे बुक वठिणो पवे त असां सां राब्तो कयो, व्हाट्सएप जो नंबर ॾिनल आहे। ऐं जंहिं करे असांखे पेड वारे ग्रुप में अचिणो आहे त असांखे मैसेज करे पंहिंजी रजिस्ट्री कराए सघे थो। थैंक यू वेरी मच।